नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। वक्त गोसपुर में खबर ॾींदा हलूं त करमपुर थाने जी हद मची बंटो लाड़ो इंडस हाईवे ते अणॼातल हथियार बंदन पारां हथियारनि जे ज़ोर ते कार खे रोके कंदकोट जे रवासिन इम्तियाज़ मरी, हिदायतुल्ला नसीराणी, आशिक नसीराणी खां 60,000 रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे आसानी सां फरार थी विया। मुतासिरनि जो करमपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त कश्मीर ज़िले में अमन जो पखी हिकु भेरो ॿीहर उॾामी वियो ऐं मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हुयो त मरीज़ खे इलाज लाइ कराची जी अस्पताल खणी वञी रहिया हुआसीं त मची बंटो इंडस हाईवे ते 3 हथियार बंदन हथियार सिधा करे रस्ते रोक करे हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे आसानी सां फरार थी विया। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त बर वक्त हद जी पुलिस खे इतला कयोसीं पर हिन वक्त ताईं पुलिस का बि कार्रवाई नाहे कई, जेका गणती जोगी ॻाल्हि आहे। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर अमजद में शेख तोड़े डीआईजी लाड़काणू खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे असांजे एहतिजाज जो नोटिस वठी फुर ते रोक रक़म ऐं ॿियो सामान वापस कराए गणती खत्म कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।